उडेरोलाल ॻोठ जुमा शाहूक ते ज़िला इंतज़ामिया जे हुकुम ते पुलिस नफ़री जी चढ़ाईअ ख़िलाफ़ मंगड़ार बिरादरी जा माण्हू रोडनि ते निकिरी आया। एहतजाज जी अॻवानी वॾेरो ग़ुलाम मोहम्मद मंगराड़, सरदार आबिर फ़कीर मंगराड़, फ़ैज़ अली मंगराड़, मोहम्मद इब्राहिम जिन करे रहिया हुआ। असां 1983 खां वेठल आहियूं, जंहिंजी लिखत पिणु वटि मौजूदु आहे। बशीर कलियार संदन घरनि ते ज़बरदस्ती कब्ज़ो करणु चाहे थो। वॾेरो ग़ुलाम मोहम्मद मंगराड़ कब्ज़ेदार 2011 जा कूड़ा ज़रई ज़मीन जा काग़ज़ हथरादू काग़ज़ ठहिराए खेनि पुलिस जी मदद सां बेघर करणु चाहे थो। ॻोठाणा मोहम्मद सालेह मल्हा पारां थियल प्लाटिंग दौरान किस्तुनि में प्लाट वठंदे घर ॾींदे ॻोठ बणायोसीं। फ़ैज़ अली मंगराड़ ॻोठ में मंगड़ार शहोक ऐं बच्छा बागड़ी ऐं ॿियनि बिरादरियुनि जा माण्हू आबाद आहिनि। ॻोठाणा ज़िले इंतज़ामिया बास जी वंगार वहण ऐं ॻोठाणनि खे परेशान करण जो सिलसिलो बंदि न कयो त उन्हनि ख़िलाफ़ अदालतुनि ऐं रोडनि ते एहतजाज कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।